इन इदारनि जी हैसियत इन मुल्क जे अंदरि ईअं आहे जीअं इंसान जे वजूद में रूह जी हैसियत आहे। अलाह तबारक व तआला वटि बाने खे जेको अजुर मिलंदो न उहो बानो अॼु दुनिया में उनजो काथो नथो लॻाए सघे। बाने हैरान थी वेंदो त इहो इनाम मूंखे एॾो जो मां हिन जे लाइ त मुंहिंजो तसवुर बि कोन हो त को मूंखे एॾो इनाम मिलंदो। 2010 में ज़लज़लो आयो, यादि आहे तव्हांखे? उहो बालाकोट में माण्हू बेघर थी विया, खोड़ माण्हू मरी विया, जायूं बायूं टही वियूं। हिकु ॿोॾि बि आई 2010 में, ॿियो वरी ज़लज़लो आयो हो हेॾे बालाकोट जे पासे ॾे। उतां जा माण्हू कराची में आया, मुतासिरीन हुया। पोइ उनखे चयूं बाबा हलो ख़ुदा जे दर ते निमाज़ पढ़ो। चए ख़ुदा छा छॾियो आहे असांजे लाइ जो असां निमाज़ पढ़ूं? असांजा घर विया, असांजा ॿार विया, असांजा दुकान विया, असांजूं बाज़ारियूं वियूं, अञा असां निमाज़ पढ़ूं? इंसाननि जो हाल इहो अथव। तव्हां जेको बि पैसो ॾियो था, ताउन कयो था दीनी इदारनि सां, उहो हिन क़ुर जे हिफ़ाज़त ॼण क़ुर जे पहरेदारनि जे मथां ख़र्चु कयो था। जीअं माण्हू पंहिंजे घर जे पहरेदार खे पघार ॾींदो आहे, दुकान जे पहरेदार खे, पंहिंजे देरे जे पहरेदार खे, भाई मुंहिंजो देरो आहे, हिन जो पारो ॾे, हीअ ज़मीन आहे, हीअ बाग़ आहे, हिन जी यार मुहाफ़िज़ थी, हिन बाग़ में मथां को पटे वञे। पोइ जेको माण्हू पंहिंजे उन मिल्कियत, पंहिंजे मीरास, पंहिंजे उन माल खे बचाइण जे लाइ पहरेदार ते ख़र्चु करे थो, ईअं तव्हां जेको मदरसनि सां ख़र्चु कयो था, इहो ईअं सम्झो त क़ुर जे पहरेदारनि सां ताउन कयो था। ऐं पोइ इहो सवाबु घटि हूंदो? इहो जेको आलिम पैदा थियो न, अलाह ताला जॾहिं इन खे जन्नत ॾींदो त इहो चवंदो साईं मां ईअं कोन वेंदुसि, मां कोन वेंदुसि। भई जन्नत थी तोखे जन्नत ते चऊं था वञ साईं, जंहिं मुंहिंजे मथां ख़र्चु कयो, जंहिंजा मां टुकर खाधा, जंहिंजे ताउन सां उहे अॻ में हलनि त मां वञा न, मां ईअं कीअं वञा जन्नत में? अॻ में उहे हलनि न, ईअं इहे आलिम, इहे हाफ़िज़ पाण सां गॾु उनखे वठी वेंदा। पोइ अलाह ताला चवंदो हाफ़िज़ खे, बाबा 10 सीटां तोखे ॾियां थो। हिते दुनिया में ईअं हूंदो आहे न। पोइ जेके माण्हू थींदा आहिनि हिते पंहिंजो MNA MPA थींदा आहिनि, पोइ उनखे हुकूमत सीटां ॾींदी आहे। बाबा तोखे 15, तोखे 20 जायूं, तोखे 100 जायूं, तूं जेके पंजाबी जेके तूं भरे, बाबा हेतिरे पटे वारनि जूं जायूं, हे साईं तोखे ॾियां थो, उस्तादनि जूं जायूं, हे मास्तर तूं हेतिरा खण दे, हे पटे वाला हेतिरा खण दे, हे चौकीदार, हे फलाणा फलाणा। पोइ हुनखे हर कंहिंखे कोटा मिलंदी आहे सरकार जे तरफ़ां। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां आलिम खे कोटा मिलंदी 70 माण्हुनि जी। बाबा तूं 70 माण्हू पाण सां गॾु जन्नत में वठी वञ, जेके बि वठी वञे। हाफ़िज़ खे मिलंदी 10 जी कोटा, बाबा तूं पाण सां गॾु 10 खे वठी वञ। अशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझे अज़ीज़ दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम बसिलसिला दिस्तार फ़ज़ीलत उलमाए किराम व हुफ़ाज़ इज़ाम
हिन दीनी इदारे जे ज़रिए इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब तबारक व तआला तव्हां असांजी हिन आमद खे हिन हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे हिननि नौनिहालनि खे जेके फारिग़ थिया उन्हनि जे इल्म में अमल में उमिरि में बरकत अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे कमा हक़ हू ॿियनि ताईं वरी इहा क़ुर जी तालीम हदीस जो इल्मु पहुचाइण जो बि अल्लाह ताला उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असां कलमे वारनि खे समूरनि खे क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहे इदारा आहिनि जिन इदारनि जे अंदरि आमतुल मुस्लिमीन जे बचड़नि खे क़ुर जी तालीम हदीस जी तालीम ॾिनी वञे थी। इहे जायूं इहे इदारा बरकत वारा आहिनि। इन्हनि जे ई सबब जे करे इन तालीम जे सबब जे करे इन इदारनि जे वजूद जे करे असांजे मुल्क जे मथां अलाह जी रहमत थिए थी, इलाइक़े ते रहमत थिए थी। इन्हनि इदारनि जी हैसियत इन मुल्क जे अंदरि ईअं आहे जीअं इंसान जे वजूद में रूह जी हैसियत आहे। रूह आहे, घुमूं बि अथा, फिरूं बि अथा, ॾिसूं बि अथा, खाऊं पीऊं बि अथा, अज़ीज़नि सां मिटनि माइटनि सां औलाद सां पंहिंजे घर में ॿाहिरि दोस्तनि अहबाबनि सां मिलूं जुलूं था। जॾहिं इहो रूह निकितो पोइ चवंदा बाबा हाणे लाश हाणे हिनखे दफ़न कयो, पोइ हुनखे रखिबो न, पोइ चवंदा जल्दी में बाबा हिनखे हाणे दफ़न कयो जल्दी में। त इहो सॼो आहे रूह सां तालुक़ु, जिस्म जो तालुक़ु रूह सां, रूह जो तालुक़ु जिस्म सां आहे। रूह मज़ा जिस्म मज़ा रूह निकितो त जिस्म ख़तमु। अहिड़े नमूने सां हिन मुल्क जो बक़ा, हिन मुल्क जो वजूद इहो बि हिन तालीमी इदारनि सां ॿधल आहे। क़ुर जी तालीम आहे त माना रूह मुल्क में मौजूदु आहे। पर जॾहिं इहो क़ुर जो इल्मु वियो, क़ुर जी तालीम ख़तमु, दीनी इदारा ख़तमु, कोई बि दुनिया में अलाह अलाह करण वारो न रहंदो त दुनिया ख़तमु थी वेंदी। दुनिया जे वजूद जो बक़ा इन तालीम सां आहे, जीअं इंसान जे वजूद जो बक़ा रूह सां आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांजे इन्हनि इदारनि खे हिफ़ाज़त में रखे। अज़ीज़ दोस्तो, हज़ूर जन फरमायो त मन कर अल क़ुरआन व अमिल बिमा फी उल्बिस वालिदाहु ताज यौमल क़ियामह ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो त जंहिं क़ुर पढ़ियो ऐं क़ुर ते अमल करे ॾेखारियईं, अहिड़े शख़्स जे पीउ माउ खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनाई हिन दुनिया जे सिज खां वधीक हूंदी। हीअ दुनिया जो सिज जेको दुनिया खे रोशन कयूं बीठो आहे, इन्हीअ खां बि उन जी चमक धमक अञा वधीक हूंदी। ऐं इहो सॼो एज़ाज़ क़ुर खे आहे। कलामुल्लाह आहे, ही कलामुल्लाह आहे, अलाह जो कलाम आहे। रब हिनखे पढ़ियो आहे पाण, ऐं सभिनी किताबनि खां क़ुर पाक जो दर्जो मथे ई मथे आहे। रिवायतुनि में ईंदो आहे त 3 शयूं आहिनि जिन खे अलाह साईं पंहिंजे दस्ते कुदरत सां ठाहियो आहे पाण। हिकु हज़रत आदम जे जसद ख़ाकी खे, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका मिटी पटिजी आई न, उन खे रब साईं पंहिंजे दस्ते कुदरत सां ठाहियो, आदम जो जिस्म ठाहियईं। ऐं 2 नंबर में जन्नतुल फिरदौस खे बि अलाह ताला पंहिंजे दस्ते कुदरत सां ठाहियो आहे। हज़ूर जन फरमायो जॾहिं बि तव्हां जन्नत जी घुर कयो न, पोइ जन्नतुल फिरदौस जी घुर कजो त अलाह असांखे जन्नतुल फिरदौस अता फरमाए। फरमायो त इहा मुंहिंजे पाड़े में हूंदी, जिते मुंहिंजो घर हूंदो, मुंहिंजे पाड़े में इहा जन्नतुल फिरदौस हूंदी, पोइ तव्हां मुंहिंजा पाड़ेसरी थी पवंदा। अल्लाह ताला इन जन्नतुल फिरदौस खे बि पंहिंजे दस्ते कुदरत सां ठाहियो आहे। ऐं 3 नंबर में अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको किताब तौरात अता फरमायो न, इन तौरात खे बि अल्लाह ताला पंहिंजे दस्ते कुदरत सां लिखियो आहे। जीअं माण्हू को ख़त लिखंदो आहे, ईअं अल्लाह ताला पंहिंजे दस्ते कुदरत सां उन खे लिखियो आहे। इहे 3 शयूं आहिनि जिन खे रब साईं पंहिंजे दस्ते कुदरत सां ठाहियो आहे। पर चवनि था त क़ुर जो दर्जो मथे आहे छो त हीउ ख़ुदि ख़ुदा जो कलाम आहे, हे कलामुल्लाह आहे, हू अलाह जो ख़त आहे, हे ख़ुदा जो कलाम। जे माण्हू कंहिं सिफ़ारिशी ख़त लिखे,
पोइ चयो यार मारे फलाणे जो ख़त आयो आहे, उन जी हैसियत बि आहे, ख़त जी हैसियत बि पंहिंजी आहे। ॿियो आहे त फलाणे मूंखे ज़ुबान सां पाण चयो अथई, इहो वरी अञा मथे मक़ाम आहे, इहो मक़ाम वरी अञा मथे आहे। त हे क़ुर पाक कलामुल्लाह आहे, हिन जो दर्जो सभ खां वधीक मथे आहे। अलाह तबारक व तआला उन जे पढ़ण वारे जे पीउ माउ खे एॾो वॾो एज़ाज़ ॾिए थो। पोइ हज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त पोइ तव्हां छा था सम्झो जंहिं ख़ुदि पढ़ियो ऐं अमल कयो उनखे ख़ुदा केॾो दर्जो ॾींदो, उन्हनि जो मक़ाम त अञा मथे हूंदो न। अलाह तबारक व तआला वटि बाने खे जेको अजुर मिलंदो न, उहो बानो अॼु दुनिया में उनजो काथो नथो लॻाए सघे, दुनिया में अॼु उनजो अंदाज़ो नथो लॻाए सघे। अलाह ताला फरमाए थो त असां वटि बाने जे लाइ मज़ीद इनामात आहिनि। बाने हैरान थी वेंदो त इहो इनाम मूंखे एॾो जो मां हिन जे लाइ त मुंहिंजो तसवुर बि कोन हो त को मूंखे एॾो इनाम मिलंदो। हज़ूर जन फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण फरमायो त नेक सालिह बाने खे, फर्मा बरदार बाने खे, जेको अलाह जे रसूल जे हुक्मनि जी इताअत करे थो, क़ुर पाक जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे थो ऐं रब तबारक व तआला जी नाफ़रमानी नथो करे, रब जे अहकामात जे मातहत ज़िंदगी गुज़ारे थो, ऐं इहो दुनिया में जो निकितो बि फर्मा बरदार हुयो, ताबेदार हुयो, दीन इस्लाम ऐं शरीयत जो मुतहमिल हुयो, फर्मा बरदार थी करे दुनिया छॾे वियो। अलाह तबारक व तआला जे रसूल फरमायो त अलाह ताला उन खे वॾा इनामात ॾींदो। पोइ पाण जन्नत जो तज़कुरो फरमायूं अहिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं हूंदियूं, ला आइनुन रअत, कॾहिं अखियुनि उहे नेमतूं ॾिठियूं बि कोन हूंदियूं, भला उज़ुनुनि समियत, न कॾहिं वरी कननि उहे नेमतूं कॾहिं ॿुधियूं बि हूंदियूं, कॾहिं उन जे कननि ते को तज़कुरो उन नेमतुनि जो कननि न ॿुधियूं न अखियुनि ॾिठियूं, भला ख़तर अला क़ल्ब बशर, न वरी कॾहिं इंसान जे दिलि ते को ख़्याल बि आयो हूंदो। अहिड़ियूं वॾियूं नेमतूं अलाह ताला उन खे अता फरमाईंदो जो उन्हनि नेमतुनि जो कॾहिं हिन जे दिलि ते ख़्याल बि कोन आयो। अखियुनि जी नज़र महदूद आहे, माण्हू कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहे, असां अखियूं पटियूं था, ॾिसूं था यार हीअ ॻाल्हि हीअ शइ हे शइ हे फल फ्रूट हे मालियूं हे महलात हे माड़ियूं हे गाॾियूं हे फलाण त जन्नत जूं एॾियूं नेमतूं जो कॾहिं अखियुनि न ॾिठियूं हूंदियूं। दुनिया में अखियुनि सां असां छा नथा ॾिसूं, सभु कुझु ॾिसूं था। अखि सां जॾहिं इंसानु ॾिसंदो आहे पोइ दिलि में ख़्यालु थींदो आहे त यार जेकर इहा शइ मां वटि बि हुजे, हीअ शइ हिन वटि आहे मां वटि बि जेकर हुजे, ईअं जेकर मूंखे बि बाग़ात हुजनि, ईअं जेकर मूंखे बि बनी हुजे, ईअं जेकर मूंखे बि गाॾियूं हुजनि, ईअं जेकर मां सां बि ईअं हाल हुजे। अहिड़ो अहिड़ो इनामात खे ॾिसी करे इंसान जे दिलि में ख़्यालु ईंदो आहे। पोइ अखियुनि जी जेका दाइरो आहे उहो महदूद आहे, ऐं वरी कननि जो, कन सां का ॿुधंदो इहो वरी अञा कुझु घटि आहे। कननि सां ॿुधंदो त ठीकु आहे, न ॿुधाई त बसि कोई ॿुधाईंदुसि बाबा हीअ शइ हीअ शइ हीअ शइ हीअ शइ, बसि इहा ॿुधण ताईं। अखियुनि जो दाइरो कुझु वसी आहे जो ॾिसे थो, हीअ शइ ॾिसे थो, पर दिलि जो दाइरो त अञा वसी आहे न। दिलि वारो वरी अञा ख़्याल त अञा अलाए किथे माण्हू जा पुॼनि था। अलाह तबारक व तआला जे रसूल फरमायो त अलाह ताला एॾियूं वॾियूं नेमतूं, एॾियूं उनखे एॾो नेमतुनि सां नवाज़ींदो जो न कॾहिं कननि सां ॿुधे, न अखियुनि सां ॾिठे, न वरी दिलि ते ख़्याल बि आयो हूंदुसि। दिलि ते ख़्याल त इंसान खे अलाए कहिड़ा कहिड़ा ईंदा आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्याल दिलि ते ईंदा आहिनि। दिलि में माण्हू अलाए छा जो छा चवंदो आहे त जेकर हीअ बि हुजे, हीअं बि हुजे, हीअं बि हुजे, पर उहे नेमतूं एॾियूं हूंदियूं जो दिलि ते बि ख़्याल न आयो हूंदुसि। एॾो अलाह ताला हिन खे नेमतुनि सां नवाज़ींदो। अज़ीज़ो, इहे आहिनि सभु इनामात उन बहाने जे लाइ जेको दुनिया में सब्र ऐं शुक्र सां वक़्तु गुज़ारे थो। अलाह तबारक व तआला जो साबिर बानो थी करे रहे थो, शाकिर बि थी करे रहे, शुक्र बि करे थो। अलाह तबारक व तआला जंहिं हाल में हुनखे रखियो आहे उन हाल ते सब्र करे थो ऐं शुक्रानो करे थो, कुफ़रान नेमत नथो करे। अलाह तबारक व तआला जी नेमत जी नाशुक्री बेक़दरी नथो करे। अथसि नथसि, बीमार आहे, तंदुरुस्त आहे, कुझु आहेसि कुझु न आहेसि, कहिड़े बि हाल में आहे, पोइ बि रब ताईं जे दर ते सर्ब सुजूद थिए थो। रब तुंहिंजो शुक्र आहे। 2010 में ज़लज़लो आयो, यादि आहे तव्हांखे? ओ बालाकोट में ज़लज़लो आयो हुयो,
माण्हू बेघर थी विया, खोड़ माण्हू मरी विया, जायूं बायूं टही वियूं। हिकु ॿोॾि बि आई 2010 में, ॿियो वरी ज़लज़लो आयो हेॾे बालाकोट जे पासे ॾे। इस्लामाबाद में बि कुझु जायूं टहियूं, एॾे वॾो ज़लज़लो आयो। पोइ उतां जा माण्हू कराची में आया, मुतासिरीन हुया। पोइ उनखे चयूं बाबा हलो ख़ुदा जे दर ते निमाज़ पढ़ो। चए ख़ुदा छा छॾियो आहे असांजे लाइ जो असां निमाज़ पढ़ूं? असांजा घर विया, असांजा ॿार विया, असांजा दुकान विया, असांजूं बाज़ारियूं वियूं, अञा असां निमाज़ पढ़ूं? इंसाननि जो हाल इहो अथव। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जा इनामात बाने जे मथां हर आन आहिनि ई आहिनि, हर वक़्तु आहिनि ई आहिनि। इहा अखि जेका असां हर पटियूं था, हर बंदि कयूं था, हर पटियूं था, हर बंदि कयूं था, जंहिं महिल बंदि कयूं था इन खे ख़ुदा जो हुकुम न थिए या बंदि थिए, न पटियूं न पटिजी सघे, ख़ुदा जो हुकुम थिए त हिते ई बंदि थिए त केरु पटे सघंदो इन अखि खे? इहो ख़ुदा जो इनाम कोन्हे। अखि सदाईं पटियल हुजे ऐं बंदि न थिए, इहो बि त ईज़ा माण्हू खे थींदो न। या अखि बंदि करे थो तॾहिं त उन अखि में वरी पाणी बाणी अचे थो, वरी उहा अखि ताज़ी थिए थी पई। इन अखि जे छिंभण जेतिरो बि असांजो वसु न आहे, इहो एतिरो इहो बि ख़ुदा जे हुकुम सां असां अखि पटियूं बि था, ॿूटियूं बि था। इहो क़दम रखूं बि था, क़दम खणूं बि था। पर जेकॾहिं क़दम खणूं ऐं रखी न सघूं, रखूं त वरी खणी न सघूं, इहो ख़ुदा जो इनाम कोन्हे को। इहे सभु इनामात जे ज़रिया आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला जो जेको बानो साबिर हूंदो, शाकिर हूंदो, अल्लाह ताला उनखे तमामु पंहिंजे नेमतुनि सां नवाज़ींदो। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे दुनिया जे अंदरि हर हाल में सब्र ऐं शुक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, पाण फरमायूं त क़यामत जे ॾियारे 4 टोला निजात हासिल कंदा। 4 टोला, हिकिड़ा उहे जेके क़ुर पढ़ाइण वारा, ॿिया उहे जेके क़ुर पढ़ण वारा, टियां उहे जेके क़ुर ॿुधण वारा, चोथों उहा जेके अहले क़ुर सां मुहबत करण वारा हूंदा। इहे 4 टोला क़यामत जे ॾींहुं नाजी हूंदा, जिन खे अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां निजात ॾींदो, जन्नत ॾे रवानो कंदो। इहा सॼो एज़ाज़ क़ुर जो आहे, अलाह जो कलाम आहे। पोइ जेको इन्हनि माण्हुनि सां तालुक़ु रखे थो उन्हनि खे बि ख़ुदा निजात ॾिए थो। क़ुर पढ़े थो उनखे बि निजात मिले थी, पढ़ाइण वारे खे उनखे बि निजात मिले थी, ॿुधण वारे खे ॿुधे छा थो? क़ुर ॿुधे थो। अदा अॼु असां जेके बि आया आहियूं क़ुर ॿुधण जे ॾींहं सां आया आहियूं, ॿी त का असांखे लालच कान्हे, ॿियो त को गर्ज़ कोन्हे, को पंहिंजा कम कारियूं घर सभु कुझु सभु छॾे अची करे क़ुर ॿुधण जे ॾींहं सां आया आहियूं। इहो क़ुर पाक जी मुहबत असांखे छिके आई आहे। इहो क़ुर पाक जो इहो कमाल आहे ख़ुदा जे कलाम जो। पोइ इहे माण्हू जेके इन क़ुर सां मुहबत रखनि था, उन क़ुर पाक जे मुहबत जे करे छिकिजी आया, क़ुर ॿुधूं ऐं पोइ इहा कोशिशि कयूं त जीअं क़ुर ॿुधोसीं उन ते अमल कयूं, त पोइ इन जे करे बि इन्हनि खे क़यामत जे ॾींहुं निजात मिलंदी। अल्लाह ताला इन्हनि खे बि चवंदो तव्हां क़ुर ॿुधण जे ॾींहं सां आया हुयो, हलो तव्हां हलो जन्नत में। हदीस में ईंदो आहे त अल्लाह ताला फ़रिश्तनि खे मोकिलींदो आहे त वञो मुंहिंजा बाना ॾिसो त कहिड़े हाल में आहिनि। रब साईं खे त पतो आहे त कहिड़ो बानो किथे आहे, कहिड़ो किथे आहे, केरु छा थो करे, केरु छा थो करे। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे मोकिलींदो आहे पंहिंजे बाननि जे मुआइने जे लाइ त मुंहिंजा बाननि खे ॾिसी अचो। पोइ साईं फ़रिश्ता रब साईं जा ईंदा आहिनि, पोइ ॾिसंदा आहिनि त हिकिड़ा कुकड़नि जे मेल में बीठा आहिनि, हिकिड़ा साईं हुते डांदनि जी गोया उते बीठा आहिनि, हिकिड़ा साईं हुते गॾनि जी गोया उते बीठा आहिनि, हिकिड़ा जुआ जे पतनि ते वेठा आहिनि, छा ताश जा पता खेॾनि था, हिकिड़ा शराब नोशी में मुब्तला आहिनि, के किथे आहिनि के किथे आहिनि। हिकिड़ा वरी क़ुर ॿुधनि था, क़ुर हिकिड़ा पढ़नि था, हिकिड़ा क़ुर ॿुधनि था, हिकिड़ा पढ़ाइनि था। इहे सभिनी जो मुआइनो थींदो आहे। अल्लाह ताला जा फ़रिश्ता ईंदा आहिनि धरतीअ ते, पोइ ॾिसंदा आहिनि। पोइ अल्लाह ताला ॾे जॾहिं मोटी वेंदा आहिनि, पोइ रब साईं हुनखां पुछंदो आहे ॾियो ख़बर मुंहिंजे बाननि खे कहिड़े हाल में ॾिठो। पोइ चवंदा आहिनि साईं हिकिड़ा हीअं करनि पिया, हिकिड़ा हीअं, हिकिड़ा हीअं, हिकिड़ा हीअं। पोइ रब तबारक व तआला हुनखे चवंदो आहे जेके क़ुर ॿुधंदा आहिनि न, अल्लाह तबारक व तआला उन्हनि फ़रिश्तनि खे शाहिद बणाईंदो आहे त तव्हां शाहिद हुजो जेके इहे क़ुर ॿुधण जे ॾींहं सां आया हुआ न, मां सभिनी जे माफ़ी जो ऐलान करे छॾियां थो, मां हिन समूरनि खे बख़्शे छॾियो। पोइ उहे चवंदा आहिनि साईं सभु क़ुर ॿुधण जे ॾींहं सां कोन आया हुआ, हिकिड़ो माण्हू बीठो हो, मजबूर थियो बीठो, उनखे कंहिं माण्हूअ में कमु हुयो, उहो माण्हू वीचारो अॻियां वेठो हो, ॿुधे पियो
चए पियो हाणे इहो उथे त मां हिनखे पंहिंजो कमु चवां पोइ मां हलियो वञा, इहो माण्हू हिते वेठो आहे इहो उथे त पोइ मां हिनखे कमु चवां। उहो क़ुर ॿुधण जे ॾींहं सां कोन आयो, पर उनजो उन माण्हूअ में कमु हुयो जंहिंजे करे वीचारो मजबूर थियो बीठो। अलाह ताला फरमाईंदो उन्हनि फ़रिश्तनि खे त तव्हां शायदि हो जो मां उन खे बि बख़्शे छॾियो बसि, छो त महफ़िल अहिड़ी में वेठो हो न जो ला यश्का जलीसूं। हज़ूर फरमायो त जेको इन महफ़िल में आयो उहो कॾहिं बि ख़ुदा जे रहमत खां ख़ाली कोन वेंदो। दुआ कयो त अलाह ताला असांखे बि पंहिंजे रहमत में शामिलु फरमाए ऐं अलाह तबारक व तआला असांजे बि बख़्शिश फरमाए। ऐं ॿिया उहे जेके अहले क़ुर सां मुहबत करण वारा आदा असांजो हिन क़ुर वारनि सां तालुक़ु आहे बसि, जाॾे इहे असां हेॾे बसि, ॿियो असां काॾे बि कोन वेंदासूं, जाॾे इहे क़ुर वारा असां होॾे बसि। इहो क़ुर जे निस्बत जे करे पंहिंजो तालुक़ु क़ुर वारनि सां क़ाइमु करनि था, न त असां जहिड़ा माण्हू त ॿिया बि आहिनि, खोड़ माण्हू आहिनि जेके दुनिया में घुमनि फिरनि था, पंहिंजो कमुकार वग़ैरह हे हो, पर तालुक़ु पंहिंजो क़ुर जे करे उन्हनि माण्हुनि सां क़ाइमु करनि था त बाबा हिननि वटि क़ुर आहे असां हिननि जी कढूं बसि। तंहिंजे करे असां ते ॿियो कोई न अचे, असां ॿियो को ॿी का उमेद न रखे, असांजो तालुक़ु इन्हनि सां आहे जीअं असांखे इहे चवंदा असां उहे कंदासीं। इहो आहे क़ुर जे तालुक़ जे करे, क़ुर पाक जे निस्बत जे करे जो हिननि जो तालुक़ु क़ुर सां आहे, इन जे करे हुननि माण्हुनि पंहिंजो तालुक़ु क़ुर वारनि सां क़ाइमु कयो। पोइ जंहिंजो क़ुर वारनि सां दुनिया में तालुक़ु हूंदो आहे त पोइ ख़ुदा उन्हनि खां बि उहे कम वठंदो आहे। बाबा तुंहिंजो त नेकनि सां तालुक़ु आहे, तूं छो थो हराम खाए? पोइ माण्हू खे इहे ज़िंदगीअ में इहे मरहला बि ईंदा आहिनि। बाबा तूं त ॾींहं राति निमाज़ पढ़ंदो आहे, तुंहिंजो त मदरसे सां तालुक़ु आहे, उस्तादनि सां तालुक़ु आहे, तूं उते वेहंदो आहे, तूं हराम खाए थो। पोइ इहे तालुक़ात बि माण्हू जे लाइ हराम खोरी में रुकावट बणिबा आहिनि। जंहिंजो चङनि माण्हुनि सां तालुक़ु हूंदो आहे त पोइ उहो बि दुनिया में हराम खोरी खां बची वेंदो आहे। पर जेकॾहिं कंहिंजो तालुक़ु अहिड़नि माण्हुनि सां हुजे जेके पाण हराम खोर हुजनि, पोइ उन जो इस्लाह कान थींदो। दीनदारनि सां तालुक़ु रखण जे करे इहो बि फ़ाइदो थींदो आहे माण्हूअ खे, जो उनखे पंहिंजो ज़मीर मलामत कंदो, उनखे दुनिया मलामत कंदी, उनखे सभु चवंदा त तुंहिंजो त दीनदारनि सां तालुक़ु आहे, तूं छो त अहिड़ा कम करे। त इहे सभु क़ुर पाक जे निस्बत जे करे इहे सभु इंसान सां अलाह तबारक व तआला जूं महिरबानियूं थियनि थियूं। दुआ आहे त अलाह तबारक व तआला तव्हां असां समूरनि खे इन क़ुर जे निस्बत जे करे अलाह तबारक व तआला असांखे बि असांजे बचड़नि खे क़ुर जी तालीम सां आरास्ता फ़रमाए ऐं अलाह तबारक व तआला असांखे अमली ज़िंदगी नसीब फ़रमाए ऐं उन्हनि इदारनि खे जिथे क़ाल अल्लाह क़ाल रसूल पढ़ियो वञे थो अलाह ताला उनखे ता क़यामत आबाद फ़रमाए। जेका मूं आयत पढ़ी इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, अलाह फरमाए थो हिन क़ुर खे असां नाज़िल कयो अथसीं ऐं असां हिन जी निगहबानी कंदासीं। अल्लाह तबारक व तआला पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा, हज़ूर जे हथ में तौरात आई, तौरात जो पढ़ियल हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम हज़ूर जे ख़िदमत में वेठो हुयो। पोइ उन चयो साईं हे उहा तौरात कान्हे जेका अलाह साईं हज़रत मूसा खे अता फरमाई, हिन में तब्दीली आहे घणी, हिन में बनी इसराइलनि आलमनि हिन में तब्दीली करे छॾी आहे, हिन में तारीफ़ करे छॾी अथव, हिकु जाइ ते ॿियो हर्फ़, हिकु जाइ ते ॿियो, इहे हिन जे मज़मूननि में हिन जे इबारतुनि में वॾी मट सट थियल आहे, हे उहा तौरात कोन्हे का। पोइ हज़ूर जन खे फ़िकिर थियो त हे उहो किताबु आहे जेको अलाह साईं असांजे भाउ हज़रत मूसा खे ॾिनो ऐं उहो बि अलाह तबारक व तआला जो उलुल आज़म रसूल हुयो। हाणे उहो दुनिया में न रहियो आहे, उन जो किताबु हिन हालत ते पहुतो आहे ऐं उन तौरात जो हे हाल करे छॾियो आहे उन जे उमत वारनि जेके पढ़ियल माण्हू हुया। अलाह साईं जेको मुंहिंजे मथां क़ुर पाक नाज़िल फरमाए थो, इन जो हाल छा थींदो? हज़ूर जन खे इहो फ़िक्र, ऐं इहो हज़ूर जो फ़िक्र त बजा हुओ। हज़ूर जन ॾिसनि पिया त हज़रत मूसा खे अलाह साईं जेको किताबु ॾिनो उन जो हे हाल उन जी उमत कयो आहे, मुंहिंजी उमत मुंहिंजे क़ुर सां छा हाल कंदी? पोइ अलाह तबारक व तआला फरमायो हे नबी तूं घबराए न, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, असां हिन खे नाज़िल करण वारा आहियूं, असां हिन जी निगहबानी कंदासीं। इहा अलाह रब्बुल आलमीन जी हिफ़ाज़त ऐं अलाह रब्बुल आलमीन जी निगहबानी उहा इन सूरत में आहे जो अॼु ॾिसो था त उम्मत जा अफ़राद, ग़रीबनि जा ॿार, मिसकिननि जा ॿार वीचारा, कंहिंखे पीउ आहे, कंहिंखे माउ आहे, कंहिंखे न आहे, कंहिंखे पीउ आहे, कंहिंखे न आहे, क़ुर जा हाफ़िज़ थियनि था।
आलिम चवनि था ईअं अल्लाह तबारक व तआला अहिड़ा रिजाल कार पैदा फरमाया आहिनि जेके क़ुर पाक खे पंहिंजे सीननि में जाइ ॾियनि था पिया, क़ुर पाक खे पंहिंजे सीननि में सांढनि था पिया। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे उनखे केरु थो कुझु करे सघे। असां वटि हिते बरे सग़ीर में अंग्रेज़नि काफ़ी साल हुकूमत कई ऐं उन्हनि उन वक़्त में बि सोचियो हो जीअं अॼु बि दीनी मदरसनि जे ख़िलाफ़ु अॼु ताईं यहूदी बरसरे बेकार आहिनि त दीनी मदरसा ख़तमु थियनि, क़ुर ख़तमु थिए, हीअं थिए हीअं थिए। पर इन्हनि पंहिंजनि इन्हनि भोलनि जी जॾहिं हिते हुकूमत हुई न उन वक़्त में बि इन्हनि सोचियो हो पर क़ुर खे ख़तमु कोन करे सघिया। क़ुर ख़तमु थियण वारो कोन्हे को, अल्लाह ताला उन जी निगहबानी करे थो। तॾहिं फरमाए त इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अॼु 15वीं सदी हले थी पई, असांजे 8-9 सालनि जे ॿार जे ज़ुबान में जो उहे लफ़्ज़ निकिरनि था जेके पाक पैगम्बर जे ज़ुबान मुबारक में जो निकिता हुआ, बहन ई उहे ई लफ़्ज़, उन्हनि अल्फाज़नि में बि कोई फ़र्क़ु न आयो आहे, उनजे मखारिज में बि कोई फ़र्क़ु न आयो आहे ऐं उन क़ुर पाक जे माना में बि कोई फ़र्क़ु कोन्हे को। आलिम उन जे माना जा निगरान बणिया बीठा आहिनि, हाफ़िज़ अल्फाज़नि जा निगरान बणिया बीठा आहिनि ऐं क़ुर हज़रात जेके क़ारी आहिनि उहे क़ुर पाक जे अल्फाज़नि जे मखारिज जा मुहाफ़िज़ बणिया वेठा आहिनि। एॾो अल्लाह तबारक व तआला इन क़ुर पाक जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणी करे हज़ूर खे बेफ़िक्र करे छॾियो त नबी तूं बेफ़िक्र, असां नातो अथसि क़यामत ताईं इहो जेसिताणी असां चाहींदासीं तेसिताणी इहो हलंदो। ऐं वाक़ई क़ुर अॼु ताईं उन सूरत में मौजूदु आहे। कुझु कंपनियुनि विच में बदमाशी कई पर उन्हनि जी निशानदेही कई वई ऐं पोइ मुस्लमाननि बाक़ाइदे पंहिंजे उन गुस्से जो ग़म जो इज़हार कयो ऐं उन कंपनी खे बंदि कराए छॾियो ऐं निशानदेही कयो त हे तव्हां ग़लती कयो था, हिते हे क़ुर पाक में हे हीअं छो आहे, हे ग़लति छो आहे। ईअं उलमा इकराम ईअं अल्लाह तबारक व तआला अहिड़ा रिजाल कार पैदा फरमाया आहिनि जेके मुहाफ़िज़ बणिया वेठा आहिनि क़ुर पाक जा। अज़ीज़ो, इहे क़ुर जा मुहाफ़िज़ इन्हनि इदारनि में जो पैदा थियनि था। तव्हां जेको बि पैसो ॾियो था, ताउन कयो था दीनी इदारनि सां, उहो हिन क़ुर जे हिफ़ाज़त ॼण क़ुर जे पहरेदारनि जे मथां ख़र्चु कयो था। जीअं माण्हू पंहिंजे घर जे पहरेदार खे पघार ॾींदो आहे, दुकान जे पहरेदार खे, पंहिंजे देरे जे पहरेदार खे, भाई मुंहिंजो देरो आहे हिन जो पारो ॾे, हीअ ज़मीन आहे, हीअ बाग़ आहे, हिन जी यार मुहाफ़िज़ थी, हिन बाग़ में मथां को पटे वञे। पोइ जेको माण्हू पंहिंजे उन मिल्कियत, पंहिंजे मीरास, पंहिंजे उन माल खे बचाइण जे लाइ पहरेदार ते ख़र्चु करे थो, ईअं तव्हां जेको मदरसनि सां ख़र्चु कयो था इहो ईअं सम्झो त क़ुर जे पहरेदारनि सां ताउन कयो था ऐं पोइ इहो सवाबु घटि हूंदो। इहो जेको आलिम पैदा थियो न, अल्लाह ताला जॾहिं इन खे जन्नत ॾींदो त इहो चवंदोसीं मां ईअं कोन वेंदुसि, मां कोन वेंदुसि। भई जन्नत थी तोखे जन्नत ते चऊं था वञ, साईं जंहिं मुंहिंजे मथां ख़र्चु कयो, जंहिंजा मां टुकर खाधा, जंहिंजे ताउन सां उहे अॻ में हलनि त मां वञा न, मां ईअं कीअं वञा जन्नत में, अॻ में उहे हलनि न। ईअं इहे आलिम, इहे हाफ़िज़ पाण सां गॾु उनखे वठी वेंदा। पोइ अल्लाह ताला चवंदो हाफ़िज़ खे बाबा 10 सीटां तोखे ॾियां थो। हिते दुनिया में ईअं हूंदो आहे न। पोइ जेके माण्हू थींदा आहिनि हिते पंहिंजो MNA MPA थींदा आहिनि, पोइ उनखे हुकूमत सीटां ॾींदी आहे। बाबा तोखे 15, तोखे 20 जायूं, तोखे 100 जायूं, तूं जेके पंजाबी जेके तूं भरे, बाबा हेतिरे पटे वारनि जूं जायूं, हे साईं तोखे ॾियां थो उस्तादनि जूं जायूं, हे मास्तर तूं हेतिरा खणंदे, हे पटे वाला हेतिरा खणंदे, हे चौकीदार, हे फलाणा फलाणा। पोइ हुनखे हर कंहिंखे कोटा मिलंदी आहे सरकार जे तरफ़ां, अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां आलिम खे कोटा मिलंदी 70 माण्हुनि जी। बाबा तूं 70 माण्हू पाण सां गॾु जन्नत में वठी वञ, जेके बि वठी वञे। हाफ़िज़ खे मिलंदी 10 जी कोटा, बाबा तूं पाण सां गॾु 10 खे वठी वञ। हाणे जेको हाफ़िज़ हुजे ऐं आलिम बि थिए, अञा इन खां वधीक रब साईं फरमाए थो वलदैना मज़ीद, क़ुर पाक में फरमाए थो वलदैना मज़ीद, अञा असां वटि मज़ीद बि आहे, इज़ाफ़ी जी जाइ बि आहे। जेकॾहिं कंहिंजे अमल में इख़लास हूंदो ऐं जंहिंजो अमल असां वटि मक़बूल हूंदो त पोइ उन सां अञा वधीक महिरबानियूं बि थींदियूं। एॾो वॾो जहान आहे, इहो थोरो ई आहे। हे जेको तव्हां टको पैसो ख़र्चु कयो था न, कोई चाड़ो 5 रुपया ॾिए थो, पंहिंजे ग़रीबी हाल आहे, माण्हू वीचारा ग़रीब बि आहिनि,
महांगाई जे दौर में वीचारा पंहिंजे बचड़नि जो ख़र्च बि करनि था, इलाज मुआवजे जो बि ख़र्च करनि था, पंहिंजे खाधे पीते ते पंहिंजो बि माण्हू आख़िर माण्हू खे गुज़रान करिणो आहे। पोइ जेके दाणा कणा अचनि था 12 महीने पोइ त वीचारा दीनी मदारिस सां बि ख़र्च करनि था। इहो ईअं सम्झो क़ुर जे पहरेदारनि ते तव्हां ख़र्च कयो था। इहे क़ुर जा मुहाफ़िज़ आहिनि जो क़ुर अॼु दुनिया जे तख़्ते ते उन सूरत में मौजूदु आहे जीअं हज़ूर जे दौर में मौजूदु हुयो। एॾो वॾो तव्हांजो इहो पैसो ख़ुदा वटि मक़बूल थिए थो जो इहे आलिम इहे हाफ़िज़ इन्हनि माण्हुनि सां जेके गॾु उन सां ताउन करनि था, इन्हनि खां सवाइ इहे ई कोन वेंदा। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांजे मदरसनि मंझां रिजाले कार पैदा फ़रमाए, जेके दीन जा मुजाहिद पैदा थियनि, मुजावर न हुजनि, मुजाहिद पैदा थियनि। मुजावर हूंदा आहिनि छड़ो बसि चांवर खाई भत खाई बसि वेठा रहनि, ईअं न, छड़ो खाधे पीते जा प्यासी न, मुजाहिद हुजनि। मुजाहिद उहो आहे आलिम त थियो, हाफ़िज़ बि थियो, पढ़ियो बि सही, सभु कुझु थी वियो, पग बि ॿधे, पर बुराई थींदे ॾिसे थो उनखे चवे कुझु कोन। इहो मुजाहिद आहे। हज़ूर फरमायो मर्रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिही वलम यस्तति फबिलिसानी वलम यस्तति फबिक़ल्बिही वज़ालिका अज़अफ़ुल ईमान। ईमान जा टे मक़ाम ॿुधायूं। आला में आला ईमान उहो मुजाहिद जेको लठ खणी वञी बीह रहे त भाई हे कमु छो था कयो, विड़दो मां मुक़ाबिलो कंदोसां, बज़ोरे बाज़ू उन बुराई जो रस्तो रोके। बाबा हिते नचणा न नचंदा, हिते दोल न वॼंदो, हिते हारमोनियूं न हलंदियूं, हिते ॻाइणियूं वॼाइणियूं न ईंदियूं, हे मेलो न हलंदो, हे हीअं न थींदो, हीअं न थींदो। ख़बरदार, इहो कमु न करणु ॾींदासीं। पंहिंजे कुवत सां अलाह ताला जे रसूल फरमायो जेकॾहिं तव्हांखे ताक़त आहे त पंहिंजे कुवत सां बुराई जो रस्तो रोकियो। जिते शराब नोशी हले थी, गुता हलनि था, उनखे रोकियो। अहिड़े नमूने सां फरमायो जेकॾहिं एतिरी ताक़त न अथव त पोइ ज़ुबान सां रोकियो, भला ज़ुबान सां झलियो। इहा ईमान जो ॿियो दर्जो। ऐं 3 नंबर में फरमायो जेकॾहिं एतिरी बि ताक़त न अथव, तव्हां सम्झो था त हे जंहिंखे मां झलियां थो इहो वॾो बदमाश आहे, इहो वॾो ताक़तवर आहे मूंखां, तव्हां बज़ोरे बाज़ू बि नथा झले सघो, ज़ुबान सां बि नथा झले सघो, त पोइ उन तबिके जे माण्हुनि सां सोशल बाइकाट कयो। बाबा तव्हांजो कमु जेको आहे दीन खां ॿाहिरि आहे, शरीयत जे हुकुम जे ख़िलाफ़ु वञो था, सिर्फ़ु इन जे करे मां तव्हां सां भतु बंदि कयो, बसि हलो तव्हां सां सलाम कलाम बंदि आहे बसि। फरमायूं ज़ालिका अज़अफ़ुल ईमान, इहो कमज़ोर ईमान आहे, कमज़ोर उहो ईमान जो घटि में घटि दर्जो इहो आहे। अहिड़े क़िस्म जा इहे मुजाहिद दुआ कयो त इहे पैदा थियनि, अहिड़े क़िस्म जा जेके बज़ोरे बाज़ू पंहिंजे ज़ुबान सां पंहिंजे हथ सां अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा थियनि जेके बुराई जो रस्तो रोकनि। दुनिया जे अंदरि, इन माहौल जे अंदरि, मुआशिरे जे अंदरि बुराई आम थी वई आहे। कंहिंखे ॾिसो त को काथे को काथे को काथे ईअं ख़िलाफ़ शरअ कमु जो माण्हू चवे थो त मां काथे काथे कंहिंखे झलियां। सॼो जिस्म जे न कंहिंजो ज़ख़्मी हुजे हिते हुते, हाणे चवे त मां कपह रखां त काथे रखां, हिते रखां, हिते रखां, हेॾे रखां, हिते रखां, काथे रखां, हिते सॼो जिस्म चकना। ईअं दुनिया जे अंदरि बुराई बसि ईअं जाम लॻी पई आहे त कहिड़े कहिड़े खे ॿुधो ॼऊं असां काथे काथे मरहम पटी कयूं। अहिड़ो माहौल थी वियो आहे। अहिड़े माहौल जे अंदरि माण्हू पंहिंजे हथल वुसा कोशिशि करे बुरबक दुआयूं घुरे, बसि ॿियो छा करे सघंदो आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे हिन मुल्क खे अमन जो गहवारो बणाए, अल्लाह ताला असांजे मुल्क जी मिलत जी हिफ़ाज़त फ़रमाए, अल्लाह ताला असांजे मदारिस जी हिफ़ाज़त फ़रमाए, अल्लाह ताला असांखे ताल्लुक़ दीनदारनि सां, आलिमनि सां, सालिहनि सां, उलमा जे जमात सां क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा आमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न वासिअन व क़ल्बन ख़ाशिअन व शिफ़ाअन मिन कुल्लि दा। मुंहिंजा रब जन उस्तादनि महिनत कई आहे, उनजी महिनत खे क़बूल फ़रमा। जन ख़ादिमनि ख़िदमत कई आहे।